लारकानी के तालके बाकरानी के रहवासी हाफिज मोहम्मद बख्श बिरोही, लारकानो समाजी ताज सदर शेख हाफिज बशीर अहमद हुसैनी, नज़ीर अहमद कलोड़ो, सोशल वर्कर एडवोकेट सलमा मुश्ताक भुट्टो और बेन सां गॾिजी यूनियन ऑफ जर्नलिस्ट ऑर्गेनाइजेशन सिंध के हेड ऑफिस में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त कुछ ॾींहं अॻु एयरपोर्ट थाने के हद वहणी लाड़े वटे नामालूम हथियार बंदन ट्रैक्टर ट्राली सारन से भरियल फुर करे आसानी से फरार थी विया हुआ, जंहिंजो इतलाउ हद की पुलिस समेत SSP लारकानो और DIG लारकानो के कयोसी, जिन फुरथियल सामान वापसी कराए जवाबदार गिरफ्तार करने की यकीन दहानी कराई हुई। पर हेतरा ॾींहं गुज़रण बावजूद असो फुरथियल ट्रैक्टर ट्राली और बो सामान वापस न करायो वियो आहे। वधिक उन्हनि चयो त असां मुतालबो कयूं था चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, हाई कोर्ट सिंध, निगरान वज़ीर आला सिंध जस्टिस आर मकबूल बाकर, IG सिंध, DIG लारकानो, SSP लारकानो खां त फुरथियल ट्रैक्टर ट्राली सारिन समेत वापस कराई वञे, न त ॿी सूरत में लारकानो समाजी इताज जे तरफ़ां एहतजाज जो सॾु ॾिनो वेंदो। भाटियो मोहम्मद इब्राहिम जो ट्रैक्टर अगवा थी वियो आहे। अॼु 8 ॾींहं अथसि, आसारा मिलनि था, जिते वञूं था माना कम जी उमेद न आहे। असां दर्ददाना अपील था कयूं DIG साहब लारकाने के, उन सां भी मिलिया आहियूं। असां जीअं त अफ़सोस सां चवणो थो पवे त असांजे लारकाने जे अंदर बदअमीनी जी बाहि एतिरी त उभिरी चुकी आहे जो हर शरीफ़ माण्हू गैर महफ़ूज़ बणे पियो आहे। जीअं त 4 तारीख़ 11 महीनो 2023 ते मोहम्मद इब्राहिम नाले एप्लीकेशन में यो बुधायो वियो आहे त धाड़ेल मतलब लारकाने में इन जे भर पासे में धाड़ेल आहिनि ऐं असांजी पुलिस बेखबर आहे। हिकिड़ो गरीब माण्हू जेको कारोबार करे पंहिंजे पेरनि ते बीहण जी कोशिश करे थो ऐं असांजा पुलिस ऑफिसर्स ही अॼु इन ही मामलन जो जेको आहे त हिकिड़ो कारण आहे जो पंहिंजो बाकराड़ा स्टेशन पुलिस स्टेशन मां जेको आहे त कुछ ॾींहं पहिरियां जेको आहे त ट्रैक्टर जेको आहे त असांजे पंहिंजो पोरियत ऐं मज़दूरनि खां जेको आहे त फुर करे